असल में जेके मुंहिंजूं कंपोज़िशन्स रहियूं आहिनि उन्हनि में घणो करे मूं सभई सिंधी जूं सिन्फ़ूं जेके आहिनि शाइरीअ जूं मूं ॻायूं आहिनि। मिसाल नसरी नज़म आहे हिनजो नसीर मिर्ज़ा जो, उन शाइरी जॾहिं किताबु छपियो अथसि त उन ते उन लिखियो ई नसीराणो नज़म आहे ऐं उहो नसीर मूंखे डेडिकेट कयो आहे त इहो हाणे बेदु नसरूर जो आहे। ख़ुशबू जे संग संग रोलाग बादल जी आं बन बन में भटकां पियो तोखे ॻोल्हियां पियो। इन खां अॻु में मूं हिकिड़ो वरी आज़ादु नज़म ॻायो हो जेको हिनजो शमशेर जो, चवे केरु थो त तूं कुझु न कर भला केरु तोखे थो रोके त तूं मुंहिंजे जोबन जियारल बहारनि जे बख़्शल सुरील ऐं शफ़ाफ़ निर्मल ऐं नाज़िक गुलाबी बदन ते सदा साफ़ रेशम कंफाउल बख़मल जी ज़रतार पोशाक पहिरण छॾे ॾे। सिंधी शाइरीअ जी हिन नज़म में सिंधी शाइरीअ जी इहा सॼी सिंधी शाइरीअ में पहिरीं सिट आहे इहा जेका डिघी आहे। चवे केरु थो तूं पंहिंजे जोबन जियारल बहारनि जे बख़्शल सुरील ऐं शफ़ाफ़ निर्मल ऐं नाज़िक गुलाबी बदन ते सदा साफ़ रेशम ऐं कंफाउल बख़मल जी ज़रतार पोशाक पहिरण छॾे ॾे। इहा हिकिड़ी सिट आहे सिंधी शाइरीअ में, इहा वाहिद सिट आहे जेका तवील आहे ऐं हीअ शमशेर जो क्रेडिट आहे। अहिड़े नमूने सां मूं शुरूअ में जेका ॻाई हुई उहा वाई ॻाई हुई हुनजे वयास जुनेजे जी। उन खां पोइ हुनजी हिकिड़ी वाई अयाज़ जी बि मूं ॻाई ऐं हिनजी नज़म जीअं आहे ही पंहिंजो धरती तोखे पंहिंजी मुंहिंजी चुमी अध में रहिजी वेंदी, ॾींहुं लथो आहे रथ खड़ो आहे छा थो सोचे सारथी मन में आहे हुन छा थी, या टिड़ी पवंदा टारे त वाई आहे। वाईअ खे मूं मुख़्तलिफ़ अंदाज़नि में ॻायो आहे ऐं उनजो ख़ासि तौर ते हिनजी जेका तवील नज़म आहे इमदाद जी, अव्हां खे त हथ हथ में ॾेई हलण वारा हर मोड़ ते दोस्त मिलंदा ई रहंदा, या उहो इहो प्यार ई कहिड़ो जंहिंमें खुले मुंहं सां साम्हूं अचण खां बि घबराइजे। इन तवील सिटुनि वारा गज़ल बि आहिनि, तवील सिटुनि वारा नज़म बि आहिनि, वायूं आहिनि पंहिंजे जीअं मिसाल हुनजी वाई आहे पंहिंजे अयाज़ गुल जी, तोताई पोता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया। इन जी तर्ज़ ई मुख़्तलिफ़ आहे। यानी जेका वाईअ जी जेका हूअं असां वटि तर्ज़ आहे उहा आमतौर ते ॻाइण वारे हिसाब सां अञा ताईं ओतिरी कंहिं बि ईजाद न कई आहे जो मूं ॻाइण जे अंदाज़ सां मूं ईजाद कई आहे। मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां मूं हिनखे ॻायो आहे, गीत खे मूं पंहिंजे अंदाज़ सां ॻायो आहे, नज़म खे पंहिंजे अंदाज़ सां ॻायो आहे। हिकिड़ो नज़म अयाज़ जो मां हाणे ॿुधायां थो जेको मां ख़ासि तौर ते हिननि दोस्तनि खे चवंदो आहियां त बाबा तव्हां नचो बि न ॻायो बि नचो बि न ताड़ी बि न वॼायो। मां तव्हांखे ॿुधायां थो छाकाणि त हीअ जेका अयाज़ नज़म लिखी आहे हीअ ॿुधण जी आहे ऐं इन ते अमल करण जी ज़रूरत आहे। उहो ईअं ई आहे। ऐं काश हो तूं गाए हा तूं गाए हा तूं गाए हा आज़ाद फ़ज़ा छा थींदी। ऐं काश हो तूं ॼाणी हा, ऐं काश हो तूं ॼाणी हा तूं ॼाणी हा तूं ॼाणी हा आज़ाद फ़ज़ा छा थींदी आहे। ऐं काश हो तूं ॼाणी हा, ऐं काश हो तूं ॼाणी हा तूं ॼाणी हा तूं ॼाणी हा। ऐं काश हो तूं गाए हा कल रात भगत सिंह फांसीअ ते जो गीत अधूरो गातो जो गीत अधूरो गातो। ऐं काश हो तूं गाए हा, ऐं काश हो तूं गाए हा, ऐं काश हो तूं गाए हा तूं गाए हा तूं गाए हा। ऐं काश हो तूं गाए हा, ऐं काश हो तूं गाए हा। ऐं काश हो तूं पाए हा जो हार हवाउनि में लुढ़ंदे कल तान टोपे पातो कल तान टोपे पातो। ऐं काश हो तूं पाए, ऐं काश हो तूं पाए तारीख़ जे खूनी गलियुनि मां हर वक़्तु सदा काईंदी आहे। तारीख़ जे खूनी गलियुनि मां हर वक़्तु सदा काईंदी आहे। हर वक़्तु लहूअ जे लाड़नि
हर वक्त लहू जे लाड़न दे का तोखे छिक छिकी दिया। ऐ काश हो तो जानिया, ऐ काश, ऐ काश, ऐ काश हो तो